अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागो तां ॾिसी रहिया हो न्यू मेहरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कयूं पिया शिदातपुर मां रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडीअ जी। शाहपुर चाकर पुलिस वंगारी बणियल आहे। ॾाहिरी बुगटी असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे असांजी जान बेरी बणियल आहिनि। असां ते हमले तशद्दुद ते पुलिस केस दाख़िल करण बावजूद जवाबदार गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। अहिड़ियूं दाऊं शाहपुर चाकर वासण साइमा ॾाहिरी, अहमद ख़ान ॾाहिरी, नाहिद ॾाहिरी, शाहीन ॾाहिरी शिदातपुर प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो ऐं प्रेस क्लब कंदे कयो। हिननि चयो त देश शाहपुर चाकर में 5 एकड़ 2 गुंठा ज़मीन कोर्ट पारां फ़ैसिलो असांजे हक़ में अचण बावजूद रजब ॾाहिरी, ताज मोहम्मद अज़ीज़, मजीद कादिर ऐं शामिर बुगटी संदसि पुटनि भाइरनि असांजो जीअण अज़ाब बणाए छॾियो आहे। हिननि चयो त ॾाहिरी क़ौम जा माण्हू बि संदसि साथारी ऐं पुलिस बि वंगारी बणियल आहे, का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हिननि वसवारनि अमलदारनि पीर साईं पगारे खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ करे मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।